यकीन सा मां चवां हा त मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन न अचे हा तव्हांखे। मूंखे ख़बर नथी पवे मूं मथां ऐं बाबे जे मथां कहिड़ी कावड़ आहे हिनजी। मां त हिनखे पंहिंजो वॾो थी सम्झां, पर पोइ अलाए छो मूंखां ईअं नफ़रत थी करे। अवां ही माई असांखे हिते सहंदी कोन। तूं ईअं कर पुट, पंहिंजा कपिड़ा ठाहे रख त असां हितां हलूं था। हा बाबा, त हाणे असांखे ई निकिरणो पवंदो। हाणे तूं न रिन ते था ॿाहिरि निकिरंदी। निकिरनि हिन कमरे मां। मूंसां मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न। मां चवां थो निकिरी वञे हिन कमरे मां ऐं आईंदा कॾहिं बि हिन कमरे में कदम न रखजांइ। अञा बीठी आं, निकिर। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो न। निकिर निकिर। भला सालू तुझा बा सीमरे ट्रप न चरी जी चरी न त फट मारे। मजो अञा हिकु बहादुर खान ते वार करणो आहे। उतार बहादुर खान हाणे ॾाढो ॾुखियो थींदो, ॾाढो ॾुखियो। मां तोखे ईअं नथो चवां मजो त बहादुर खान जे सीने ते गोली हलाए। बाक़ी कंहिं मथां? बहादुर खान जे ॻोठ मां केर बि हथ अचई, केर बि हुजे मजो, कम अहिड़ो करे अच जो ॾिसण वारनि जा वार कांडाड़जी वञनि। बादशाह, बहादुर खान जे ॻोठ में होटल ते आम करे बहादुर खान जा माण्हू उते विहनि था। चओ त उते 5-8 माण्हू लेटाए अचो। मां बि इहो ई थो चाहियां, इहो ई थो चाहियां मां त को अहिड़ो कमु करे अचो जो बहादुर खान मजबूर थी मुंहिंजे अॻियां गोॾा खोड़े। अहिड़े कमनि जे लाइ त मां फारू विझंदो आहियां। कम मां कंदुमि, पुलिस साम्हूं तव्हां ॾिजो। पुलिस जी नज़रुनि में त तूं रूपोश आहीं मजो, और पुलिस जो तोखे कहिड़ो खौफ? भोतारे जॾहिं एतिरा नाह खून कंदुमि, छा पुलिस छॾे ॾींदी? न, पुलिस ऋण ॿारे ॾींदी, ऋण। कुझु ॾींहं मां तोखे पासीरो करे छॾींदुसि ऐं पोइ पुलिस खे पैसा खाराए थथो कंदुसि। पर मजो कम अहिड़ो करे अच जो बहादुर खान जे ॻोठ में रिहाट हुजनि, रिहाट। कम अहिड़ो ई थींदो। मौत जो ॿियो नालो मज्जू आहे, मज्जू। हाणे रस बहादुर खान खे ॾेखारींदुमि मौत जो तमाशो। साईं ॾिसे पियो न कीअं वांदा वांदा टोला ठाहे वेठा। जो न पादर में गन्नो कठो न छंडका न त माखे हुकुम कयो त ख़बरूं ॾियान। बालू पाण बाया दुखी पए त दुहा कढे। बालू अजायो रुलण पिनण खां
सुठो आहे त हिते वेठा टाइम पास त कनि था। जेकॾहिं न इहे माण्हू रुली रुली को फॾनि जो कमु करनि त पोइ सुठो आहे जो इन फॾनि वञी जहिड़नि खां पासीरा आहिनि। सचायो बाबा साईं, सचायो। बसि अलाह उन्हनि खे एतिरो नीमक ॾे जो वेठा हुजनि। वेठा हूंदा त सकून हूंदो। जेकॾहिं न इहे ॿाहिरि वञी फॾनि ऐं चोरनि में हथ विधऊं त हितां जो अमुन तबाह थी वेंदो, तबाह। चोरा न न अखि कढे थी न न न अमादा छो तो वणे माई वदी छोरे को समझा अख पे कढे न लिखी थो हाणी हाणी सभा हाणी चिटाई चिटाई ने मोए खे हणा समझी छा थी समझी छा माई वदी हेठ कर वेहाणे के वेहाणो तडी हाणी ओही हाणी मुंह में हाणी या अख कढीस मोए जी। भला गोली अंदर जान तो छुड़ा में दी पांजे मुंह वेंदे न कोण दो साईं ढोलू राज कुरोलू तू वल में कूपिया अच्छा तेरे साईं जान भला हां जान छुड़ा मैं आराम करे बहा मुजी मर्जी आ जणी मल भी आना माई वदी छोरे जो जान छुड़ा में दी ए थोड़ा बदो दे बा कढे ना हां हाणे सिर जी लगी तई न तो जो खैरा जे चवण ते अची मुसा चिठ कई हुई हाणे की आही न सिधो अब हाणी समझी हिकड़ी ना है बुधणी जोर से हाणी मोए के माई वदी ये के यहां पे बाल को सलाह देंदी आई जो दो दे बा कढे ना दो दे तो के गोला मा जरूर हणुस भला हां तो जान तो छुड़ा मुजी मर्जी हल रे छोरा या मुसीबत जान नहीं को नहीं बा छुड़ेंदा माई वदी खुदा को मने दे छोरे जो जान छुड़ा हिकड़ी शर्ते समझानी सांस बुध खैरा सा चिठ करण में मुंजो साथ दींदे गाल कर चक्कर ना पोसी दींदे न हेडांच ढोलू राज कुरोलू पीछे माई खेरा करे बाग दी मूलिए आई हे बालो जी बाबा साईं। ॿार हमरा बीठल आहिनि। हाँ बाबा साईं दिल जाए तूं बि वञ ॿाहिरि ऐं थोरो ख़्याल सां। हाज़िर हो खान नेठ वञी DSP खे झुकाए रस बहादुर खान पंहिंजो पाण सां कई अथऊं। ॾोह मूसा खान तो कराए ज़ोर सॼो असांजे मथां। ॾठ मजबूर थी इहो कदम असांखे खणणो पियो। खान ॾिस हाणे जेकॾहिं झुकिया आहिनि न त सौदो थियणु घुरिजे। अञा हिन DSP खे कुछ टाइम जोर ॾियणु ॾे। रस बहादुर खान DSP पूरो ज़ोर लाए चुको आहे। इन्ही खां वधीक ॿियो कहिड़ो ज़ोर लाईंदो। अञा एतिरी उन्हनि जी बदनामी न आहे थी जेतिरी खान उन्हनि जी चाहे थो। खान हाणे घणो ई बदनाम थी चुका आहिनि। हाणे ईअं कर सूबेदार वापसि कर ऐं पंहिंजा हमराह वठी वञ। ठीकु आहे बहादुर खान सभ खां पहिरियां मुंहिंजा हमरा उन खां पोइ पूरा 5 लख घुरजनि 5 लख। छा तव्हांखे मुंहिंजी ज़बान ते एतबार न आहे? जेकॾहिं न बहादुर खान मूंखे तव्हांजे मथां एतमाद न हुजे हा त मां अकेलो तव्हां वटि हरगिज़ न अचां हा। तव्हां हीअं कयो तव्हां सूबेदार खे वठी अचो ऐं पंहिंजा हमराह ऐं पैसा खणी वञो। हिते धोखो थी सघे थो। मुंहिंजे हूंदे तव्हां सां को बि धोखो न थींदो। ठीकु आहे बहादुर खान जेकॾहिं तव्हांजो पूरो एतमाद आहे DSP जे मथां त हू बिल्कुलु धोखो कोन कंदो त पोइ मां
सुभाणे न ॿिए ॾींहुं। ॿिए ॾींहुं छो? सुभाणे हमरा तमामु परे आहिनि, सुभाणे ताईं मां पहुची न सघंदुसि। पर हा, जेकॾहिं तव्हां सुभाणे गाॾी काहे अचो ऐं मुंहिंजा हमरा बि वठी अचो त न, ईअं राज़ आउट थींदो ऐं कुझु अखियूं ॾिसी वठंदियूं। त पोइ ठीकु आहे, ॿिए ॾींहुं मां तव्हां वारे बाग़ारे नंबर में ईंदुसि। तव्हां मुंहिंजा हमरा ऐं पैसा खणी अचिजो। ठीकु आहे, मूंखे इंतज़ारु रहंदो। मां तव्हांजे एतबार ते हिते अचां थो बहादुर खाना, पर जेकॾहिं थोरी बि ख़बदारी थिए त मूंखे फोन करे छॾिजो। हा, मां डीएसपी खे हीअ जॻह न ॿुधाईंदुसि ऐं हूअं बि डीएसपी खे उहो ई शक हूंदो ऐं असां सौदो कचे तरफ़ कंदासीं ऐं पुलिस जो रुख बि उन तरफ़ थींदो। पाण सौदो हिते ई करे वठंदासीं। जेकॾहिं तव्हांखे एतबार नाहे त तव्हां विच मां निकिरी वञो। इतबार आहे खान, इतबार आहे। मां तव्हांजी भलाई लाइ चवां पियो। डीएसपी जो शक कचे तरफ़ थींदो छो त डीएसपी खे कचे तरफ़ जो ॾस ॾींदुसि ऐं हू बि इतबार करे वठंदो। ठीकु आहे बहादुर खान, मूंखे तव्हांजे मथां पूरो भरोसो आहे। ॿिए ॾींहुं शाम जो मां टाइम ते पहुची वेंदुसि। खाओ। अम्मा, मां ॾाढी परेशान आहियां। सकीना मुंहिंजे लाइ हिते हज़ार मसइला पैदा कया आहिनि, मथां तूं वरी अची मुंहिंजे लाइ मसइला पैदा न कर। खैरां जे सिर ॾे ख़ैरु हुजे अमड़े। मां त तोखे पहिरियों ई सम्झायो हो त दिलावर जे दिलि में तुंहिंजे लाइ का बि जॻह कान्हे का। और पंहिंजी मिल्कियत बचाइण जे लाइ तूं ॿोल ॿुधावई पियो। बसड़ी अमड़, पर तूं कुझु न ॿुधो। दिलावर जा अछड़ा ॾंद ॾिसी अचे हिते वेही रही। अम्मा, इहा ॻाल्हि न आहे। बाक़ी कहिड़ी ॻाल्हि आहे मां? असल हक़ीक़त इहा आहे त मूंखे न पढ़ाए अमड़, मूंखे न पढ़ाए। हा, मां इन दिलावर खे चङी तरह सुञाणा, चङी तरह सुञाणा। हाणे बि वक़्तु अथई, अञा बि वक़्तु अथई। तूं हल मूंसां हल, पोइ ॾिस त मां कीअं थी इन दिलावर खे हीअं न हथे नचायां। अम्मा, मूंखे पंहिंजे हाल ते छॾे ॾे। मां ॼाणा दिलावर ॼाणे ऐं सकीना ॼाणे। तूं असांजे घर जे मसलनि जे विच में अची वधीक मसइला पैदा न कर। खैरा जे सिर ॾे ख़ैरु हुजेड़ी अमड़। ॻाल्हि हाणे छा थी, काहूं शज़रियत थई या न? मां खे थी चई पई त मुंहिंजे लाइ मसइला पैदा न कर। हाणे मां तुंहिंजे लाइ मसइला थी पैदा कयां। बाक़ी अमड़ सभु वे तुंहिंजा सॼण आहिनि हवेलीअ वारा। ओ अम्मा, मां तोखे कीअं सम्झायां त? ओ मूंखे छा सम्झाईंदी अमड़? मां तुंहिंजी माउ आहियां, मां। हा, इहा मूंखे ख़बर आहे। मां सभु थी सम्झां पई, सभु। त इहा सकीना तुंहिंजे लाइ केॾियूं नथी पई खॾा खोटरे। ओ अम्मा, ख़ुदा खे मन, मूंखे मुंहिंजे घर में सुकून सां रहण ॾे। छो मुंहिंजो सुकून बर्बाद कजे? मां चवां थी त निकिरी वञ, निकिरी वञ। अम्मा, मुंहिंजी बिछड़ी अम्मा, मूंखे माफ़ कर। मूंखे मुंहिंजी ग़लतीअ जी माफ़ी ॾे अम्मा। अम्मा, ओ अम्मा, अम्मा। लग गई लोरी, दिल के अंदर दिल पर जानी बाप भड़ भड़का गया, दीवाना
महिल फायरिंग? हाँ खैरल, जेकरे हिन टाइम फायरिंग हुजे त इहो ख़ैर न चइबो। तव्हां वञो, वञी ॾिसो, जेकरे मज्जू कुझु कयो हुजे या ॿियो को हिते आयो हुजे त हितां ज़िंदा वापस न वञे। वञो। मुनी रे खून खून लड़े खून। ले तो खबर थर चुआए है सक दे रहे उधरते। दिलावर खान असांजो रस्तो छॾियो। रस्तो छॾिया मां तव्हांजे करे ते बीठो आहियां। हे तव्हांजी जागीर आहे? दिलावर खान असां जिन्हनि जे पोयां आहियूं उहे असांजा ॾोही आहिनि। उहे केर बि हुजनि पर हू लड़ी मूं वटि पनाह लाइ आया आहिनि। ऐं दिलावर खान वटि जेको पनाह लाइ ईंदो आहे भली उहो दुश्मन छो न हुजे, दिलावर खान उनखे पनाह ॾींदो आहे। दिलावर खान असांजे विच में नाच असांजे विच में न त हलो चए छा कंदे तूं? तुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे? दिलावर खान शायदि तूं मूंखे सुञाणी कोन थो। मां खैरल आहियां, खैरल। तुंहिंजे भाउ हाकिम खान खे अस्पताल भेड़ो मूं कयो हो। तूं शायदि मूंखे सुञाणी कोन थो छो त खैर खोड़ो लॻे ई कोन।
दिलावर खान जे ॻोठ में बि दिलावर खान सां ईअं थो ॻाल्हाए? हाँ? हिकिड़ी ॻाल्हि कल्ह खोले ॿुधी छॾ। दिलावर खान सां जेको लहजे में ॻाल्हाईंदो आहे, दिलावर खान जूं वाछूं चीरे छॾींदो आहे। ऐं तूं ख़ुशि नसीब आहे, तूं अञा ज़िंदा बीठो आहीं। इन खां पहिरीं जो मां तव्हांखे तो थधा ॾेई ॿाहिरि कढी छॾियां, निकिरी वञो तूं। असां वापसि वञूं था, दिलावर खान सां वापसि वञूं था। कढी वञोसि हिन भगोड़े खे, कढी वञोसि मुंहिंजे ॻोठ जे हदुनि खां ॿाहिरि। जे भुल में बि दिलावर खान जहिड़े हाथीअ जी मथां लत अची वियसि त दम घणी हवाले थी वेंदुसि। कढी वञोसि। दिलावर खान टक्कर तो करे दिलावर खान सां। कढी वञोसि। उथो हकीम हलो। कारे बादशाह? छो बाक़ी हिते वेंदे आ? बादशाह अञा ॿार हूंदा। हकीम 4 खून कया आहिनि, 4 मिंट साह पटियो आहे। अञा 4 माण्हुनि खे सलाहत रखां थो मारण जी। उथ था हलूं। पर दिलावर खान अचे जे असांखे पनाह ॾिनी आहे उनखे महिरबानी त कयूं न। अरे पनाह छा जी, दर खुलियल हुयो, पाणी पीअण जे लाइ आयासीं। कहिड़ो असां दिलावर खान जे पेरनि ते हथ रखियो आहे त पनाह ॾे या असांजे बदिरां हली बंदूकूं हणंदो। मजू दिलावर खान अचे त पोइ हलूं था। हकीम मां दिलावर खान जे मुंहुं नथो लॻणु चाहियां, तूं हली तो या न? बादशाह मां दिलावर खान खां मुंहुं फेराइण नथो चाहियां। ठीकु आहे हकीम, त पोइ मां हलां थो। बाक़ी दिलावर खान अचे त उनजे पेरनि ते मुंहुं रखजांइ। बच्चो